नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में खबर ॾींदा हलूं त अॻूणे सूबाई वज़ीर ऐं पीपी सिंध के नायब सदर मंज़ूर हुसैन वसाण खिलाफ़ अकामी केस जो फ़ैसिलो संदसि हक़ में अचण की खुशी में गुलाम असगर वसाण पारां मिठाइयूं विरायूं वयूं ऐं कारकुननि पारां दूल ऐं शरनायनि ते रक़्स कयो वियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे राणीपुर में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम शेख पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अगवान अगूणी सूबाई वज़ीर मंजूर हुसैन के अकामी केस में बायदत परे थियण की खुशी में राणीपुर में पीपल्स पार्टी कारकुन वसाण बिरादरी पारां मिठाई विराई वई आहे। अचनि सां ॻाल्हि ॿोल छा चवणु हाई कोर्ट डिसीशन ॾिनो आहे मंजूर साहब जे हक़ में। इन में असां वसाण कम्यूनिटी के नाज़ नाहे बल्कि उहा हर रहंदड़ सिंध में क़ौम गैरतमंद ऐं पीपल्स पार्टी सां वाबस्ता सचा जियाला उन्हनि में ख़ुशीअ जी लहर जेका हिन वक़्तु छायल आहे। तव्हां ॾिसंदा हूंदो सोशल मीडिया के टच कयो आहे त इलाही सारी ख़ुशीअ जी लहर अवाम में ऐं ख़ासि तौर ते ग़रीब ऐं मिसकिन ऐं बेपहुंच सहारा माण्हुनि में मुबारकबाद ॾियूं था जो हिन महिल आज़ादु थी विया ऐं हिन महिल कोर्टुनि जी बि महिरबानी आहे जो आहे माना हक़ सच जो फ़ैसिलो कयो वियो आहे जो जेको हिन महिल थियो आहे माना जो आहे इहा कोर्ट के सलाम पेश कयां थो। इन ॾुखे दौर में मंजूर हुसैन वसाण शेर सिंध जो बहादुर सिंध जो शेर उनखे आज़ादु कयो वियो ऐं उहो पीपल्स पार्टी लाइ ऐं बिलावल भुट्टे ज़रदारीअ जो बाज़ू थी ऐं क़ौम जी ख़िदमत कंदो। जेकी बि फ़ैसिलो थियो असांजे पीपल्स पार्टी ते जेको बि जेकी पंहिंजो इमरान ख़ान जी हुकूमत पीपल्स पार्टी जे पुठियां लाहे पाए बीह रहिया एॾी पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जे बि लाहे पाए बीह रहिया। असां उनखे निधियूं था त हू त हिकिड़ो रांदीगर आहे वरी रांदि खेॾे हिन जो कहिड़ो कमु आहे जेको सियासत करे सघंदो। हीअ त कुझु कोन्हे। तव्हांखे ख़बर हूंदी त हिन महिल महांगाई केॾी उरुज ते चढ़ी वई आहे ऐं हर शइ उरुज ते चढ़ी वई आहे। का माण्हुनि खे सुकून कोन्हे। हे त इस्तीफ़ा ॾियणु थियणु पियो। हिन जो लफ़्ज़ पहिरां छा त जेकॾहिं महांगाई जॾहिं थींदी त प्राइम मिनिस्टर करप्ट हूंदो। हाणे पाण करप्ट आहे उहे पैसा डैम वारा करे था वञनि। नाज़रीन, तव्हां हितां जे पीपल्स पार्टी के कारकुननि ऐं वसाण बिरादरी जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं त मंजूर हुसैन हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे। उमेद कया त ॿीहर मंजूर हुसैन असेंबली में अची करे अवाम जी ख़िदमत कंदो। जी वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।